बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं असलाउद्दीन नवानी सीरिया और सिंधी थाट्स पर साफ़ इंडस सेगमेंट में तव्हां सभिनी खे भली का। अॼु असांजी जेका शख़्सियत आहे असांजे प्रोग्राम में असां सां गॾु इंतिहाई शानदार शख़्सियत जा मालिक आहिनि। ख़ुदा उन्हनि खे खोड़ सारियूं सलाहियतूं ॾिनियूं आहिनि। मूं तमामु घटि अहिड़ा इंसान वेठा आहिनि। हिकु त मुंहिंजी एॾी उमिरि वॾी न आहे, पर जेका मुंहिंजी उमिरि जो हिसो रहियो आहे तमामु घटि अहिड़ा इंसान वेठा आहिनि जेके इंसाननि जो दर्द रखंदा हुजनि, नौजवाननि खे ईंदड़ वक़्त जी आगाही ॾींदा हुजनि। खोड़ सारो कमु मां त इहे चवंदुमि त साईं जेको अॼु असांजो महिमान आहे साईं ग़ुलाम रज़ा जाफ़री साहिबु जिन उन्हनि पंहिंजी ज़िंदगी नौजवाननि जी तरबियत, नौजवाननि जे उत्साह जे लाइ, नौजवाननि खे मोटिवेट करण जे लाइ, उन्हनि खे खोड़ सारा हुनर सेखारण जे लाइ पंहिंजी ज़िंदगी वक़ुफ़ु करे छॾी आहे। असांजे प्रोग्राम जी ख़ुशनसीबी आहे त साईं जन असांखे पंहिंजो वक़्तु ॾिनो आहे। स्पेशली काफ़ी टाइम पहिरियां साईं जन सां हिकिड़ो असांजो इवेंट हुयो 1 to 10 डेज़ जो। कंटिन्यूसली साईं जन सां मूंखे रहणु नसीबु थियो ऐं उन 10 ॾींहंनि में ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसानु सफ़र में खाइण पीअण में इंसान में खोड़ सारी शयूं सिखी वेंदो आहे। सो मूंखे काफ़ी अहिड़ियूं शयूं सिखण लाइ मिलियूं जंहिंजो माना चवंदा आहिनि त जीअं कंहिंजो ख़्याल बि न वञे उन्हनि जे। सो अहिड़ी हिकिड़ी शख़्सियत असां सां गॾु आहे। उमेदु आहे त अॼु जो प्रोग्राम तव्हां असां सभिनी जे लाइ हिकु नई सिख्या, नई उमेद जूं रोशनियूं खणी ईंदो। सचो त स्टार्ट कंदा पंहिंजे सेगमेंट खे। सर वॾी महिरबानी, ख़ुदा ताला तव्हांजी इज़त में इज़ाफ़ो कंदो। सर वॾी महिरबानी तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। बड़ी मेहरबानी सर। अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी खां पहिरियां मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। साईं सलाहुद्दीन साहिबु हिकु क़ाबिल शख़्सियत आहे जंहिं हिकिड़ो ई प्रोग्राम अरेंज कयो आहे। उन सां गॾोगॾु सिंधी थॉट्स हिकु अहिड़ो सेगमेंट, हिकिड़ो अहिड़ो कमु आहे जंहिंखे मां काफ़ी फॉलो कयो आहे, ॾिठो आहे, जेके भलनि भलनि शख़्सियतुनि खे मुआशिरे ते आणनि था। जेतोणीकि मुंहिंजो ॻाल्हाटो उन्हनि मथां कोन थो थिए, लेकिन बहरहाल साईं जन हुकुम कयो, इन जे करे मां तव्हांजे बारगाह में हाज़िर आहियां। न सर, तव्हांजो वॾो कंट्रीब्यूशन आहे, सो यकीनन असांजे नाज़रीन जे साम्हूं हूंदो। सर मुख़्तसर पंहिंजो तारफ़ तालीमी तव्हांजो जेको प्रोफेशनल सफ़र रहियो आहे। मुंहिंजो नालो ग़ुलाम रज़ा जाफ़री आहे। बेसिकली मुंहिंजो ॻोठु बोज़दार वॾा ज़िलो ख़ैरपुर मीर सां। मां हिकु उस्ताद जो पुटु आहियां। बाबा मरहूम पंहिंजे ज़िंदगीअ खां वधीक असांजे तालीम ते तवजो ॾिनी ऐं असांखे पढ़ायो, प्राइमरी खां वठी हाई स्कूल, उन खां बाद में कॉलेज ऐं उन खां बाद में यूनिवर्सिटीअ ताईं। ऐं इन उत्साह जे करे अल्हम्दुलिल्लाह मां सुठनि नंबरनि सां पढ़ंदो रहियोसीं यूनिवर्सिटी में। मां हाई स्कूल बोज़दार वॾा खां मेट्रिकुलेशन कई। सुपर साइंस कॉलेज ख़ैरपुर खां मां इंटरमीडिएट कई, प्री इंजीनियरिंग में, ऐं बाद में मेहरान यूनिवर्सिटी नवाबशाह कैंपस मां इंजीनियरिंग कई, मैकेनिकल इंजीनियरिंग में, BE मैकेनिकल। जेको तालीम जो सिलसिलो कुझु वक़्त लाइ गैप अचण खां बाद में 2010 खां 2012 ताईं वरी मां MBA कई, बिज़नेस HRM में, बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन जो MBA कई HRM में। ऐं इन तरह सां मां मैकेनिकल इंजीनियरिंग ऐं मैनेजमेंट जे कॉम्बिनेशन सां कोशिशि कई त पंहिंजे जॉब जी जॻह ऐं मुआशिरे में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ताईं इहो स्किल्स पहुचायां जेके नौजवाननि लाइ कारआमद थी सघनि था। माशाल्लाह सर, तमामु बहितर। अच्छा सर, वक़्तु इंतिहाई मुख़्तसर आहे त तव्हांजो तालुक़ु एशिया सां बि रहियो आहे। काफ़ी नौजवान उते इंटरव्यू ॾींदा आहिनि, अपीयर थींदा आहिनि, जॉब एशारी डील कंदी आहे। त नौजवान खे कहिड़ियूं सलाहूं ॾींदव त हू एशार में कहिड़ियुनि शयुनि खे फॉलो कनि त जीअं उनखे मन लेखी रास कजे। असल में मां हिकिड़ी जेका मिसकॉन्सेप्ट आहे उनखे क्लियर कंदो वञा। HR जो मतिलबु सिर्फ़ु HR शोबो न आहे, बल्कि HR जो मतिलबु आहे माण्हू। सही। ह्यूमन रिसोर्स में ह्यूमन रिसोर्स खे यूटिलाइज़ करणु बेसिकली HR जो कमु आहे। असां ग़लति फ़हमीअ में अची HR जे उन डिपार्टमेंट ऐं शोबे खे सम्झंदा आहियूं त शायदि HR ई आहे। HR उहो सिर्फ़ु नुमाइंदगी कंदो आहे। बेसिकली HR आहे माण्हुनि जे सलाहियतुनि खे इस्तेमालु करणु ऐं उजागर करण जो कमु। असांखे HR में जेको आहे कमु सिर्फ़ु इहो न आहे त मसलन माण्हू खे नौकिरी मिले त ॿियनि जी नौकिरीअ जे लाइ वेही उते अपॉइंटमेंट करे, उनजी ट्रेनिंग करे, बल्कि HR जिते बि टेक्निकल साइड में बि HR आहे, सिर्फ़ु एडमिनिस्ट्रेशन में HR न आहे, फाइनेंस में बि HR आहे। ऐं इन खां अलावा तव्हांजे मसलन जेको आहे उहो प्लानिंग में बि HR आहे, तव्हांजे प्रोडक्शन कंट्रोल में बि HR आहे, तव्हांजे टेक्निकल साइड सां गॾु प्रोसेस इंजीनियरिंग में बि HR आहे। लिहाज़ा नौजवाननि खे HR में अचण जे लाइ बुनियादी तौर पंहिंजनि सलाहियतुनि में HRशिप खे आणण जी ज़रूरत आहे। HR जे रटे जे बजाए पंहिंजे पाण में उहे रिसोर्सिस जेके आहिनि, इंसानी सलाहियत, उनखे उजागर करण जी ज़रूरत आहे। उहो हर फील्ड में कामयाबु थी वञे थो।
अच्छा सर, नौजवान अॼु जो पंहिंजे कैरियर खे चूंडण में कहिड़ियूं ग़लतियूं करे? असल बुनियादी तौर असां वटि कैरियर काउंसलिंग जो फुक़दान आहे। कैरियर काउंसलिंग ते कोई असां वटि बाक़ाइदे कमु कोन थो थिए। दुनिया में अगरि तव्हां ॾिसो त उते हता तालीमी इदारा केतिरा हुजणु घुरिजनि, इहो बि कैरियर काउंसलिंग जी बुनियाद ते तइ कंदियूं आहिनि हुकूमतूं। केतिरा फ़र्द डॉक्टर थियणु घुरिजनि, केतिरा इंजीनियर थियणु घुरिजनि। इन जे लाइ 3-4 बुनियादी शयूं जंहिंखे नज़र में रखणु घुरिजे। नौजवाननि खे सभिनी खां पहिरियां पंहिंजो एप्टीट्यूड ॾिसणु घुरिजे त मुंहिंजो लाड़ो कहिड़े पासे आहे। सही। असां छा कंदा आहियूं, जो जवान जो मैथमेटिक अचे कोन थी, थींदुसि इंजीनियर। जवान जो लाड़ो मेडिकल जे कोन्हे, थींदुसि डॉक्टर। लिहाज़ा एप्टीट्यूड सभिनी खां पहिरियां ॾिसण जी ज़रूरत आहे, नंबर 1। नंबर 2, मुआशिरे खे कहिड़ी ज़रूरत आहे। ॿी पॉइंट जेका ॾिसण जिते ग़लती था कयूं असां, उहा इहा था कयूं त मुआशिरे खे ज़रूरत कहिड़ी आहे। मसलन मुआशिरे खे अगरि ज़रूरत आहे तव्हांखे 10 इंजीनियर्स जी, त उते 500 इंजीनियर निकिरंदा त उहे ज़ाया थींदा। मुआशिरे खे ज़रूरत आहे मसलन IT रिलेटेड माण्हुनि जी, त असां उन पासे नथा वञूं। मुआशिरे खे ज़रूरत आहे जेकॾहिं मसलन फाइनेंशियल माण्हुनि जी, त असां उन पासे इहो ग़लती था कयूं जो असां हिकिड़े वहिकिरे में वहूं था। उहा ग़लती कहिड़ी बुनियाद ते कयूं आहे, उहा तव्हांखे मुख़्तसिर करे। असां नौजवान मुतासिर थिए थो। छा खां मुतासिर थिए थो? फैमिली मेंबर्स खां मुतासिर थिए थो, इक़्तिदार खां मुतासिर थिए थो, ताक़त खां मुतासिर थिए थो, उहिदनि खां मुतासिर थिए थो। पोइ चए थो मां इहो थियां। इहो नथो ॾिसे त मुआशिरे खे ज़रूरत छाजी आहे, मुंहिंजो एप्टीट्यूड छा आहे ऐं मुंहिंजी ज़रूरत किथे आहे। नतीजे में अक्सर बेशितर जेको आहे नौजवान उहो ज़ाया थियनि था, इनखे कामयाबु नथा थी सघनि। उन जे करे करणु इहो खपे त उहिदनि खां मुतासिर थियण जे बजाए असां इल्म खां मुतासिर थियूं, तव्हां टेक्नोलॉजी खां मुतासिर थियूं, पंहिंजे एप्टीट्यूड जे बुनियाद ते, मुआशरती ज़रूरतुनि जे बुनियाद ते तइ कयूं ज़रूरत किथे आहे ऐं मां किथे फिट थी सघां थो, मूंखे उते वञणु घुरिजे। सही सर, तव्हां रिपीटेडली जेको आहे सो एप्टीट्यूड जो ज़िक्र कयो पिया। असांजे नाज़रीन सां इहो हिकिड़ो थोरो फी शेयर कयो त जी, एप्टीट्यूड जो मतिलबु इहो आहे त तव्हांजे सलाहियतुनि में जे ज़रिए छा छा तव्हां करे सघो था। मिसाल तौरु तव्हांजो मिज़ाज छा आहे, तव्हांजी तवानाई केतिरी आहे, तव्हांजो लाड़ो कहिड़े पासे आहे, तव्हांजो रुझान कहिड़े पासे आहे। अगरि तव्हां इन तरफ़ न ध्यानु ॾींदव न, त पोइ जंहिं वाकिरे तव्हां मिसाल कुझु साल असां जंहिं ॾींहंनि में यानी 80 जे ॾहाके में जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं, तॾहिं 2 ई हूंदा, इंजीनियर डॉक्टर। लेकिन हाणे हींअर इंजीनियर थींदो त माण्हू बेरोज़गार वेठा आहिनि, डॉक्टर थींदो बेरोज़गार वेठा आहिनि। रुॻो रोज़गार जो मसइलो बि न आहे, उन्हनि जी यूटिलाइज़ेशन बि आहे। मिसाल बाद में छा थियो, बाद में IT जी फील्ड तरफ़ माण्हुनि जो वञणु ज़्यादा थियो। हाणे असां अञा ई अगरि डॉक्टर हुजूं त छा कंदासीं? वरी पोइ छा थियो त माण्हुनि जो वरी मीडिया साइंसिस ॾे लारो वधीक थियो, छो त दुनिया में ज़रूरत तो उन्हनि जे हिसाब सां थियो, त उन पासे वञणु घुरिजे। सो असांखे इहे 2 शयूं ॾिसणु घुरिजनि, मुंहिंजो लाड़ो, दुनिया जी ज़रूरत। इन्हनि ॿिन्ही खे असां भेटे ऐं पोइ पंहिंजे लाइ फील्ड सिलेक्ट कयूं। सही सर, तव्हां स्मॉल बिज़नेस ते बि कमु कंदा अचो था। जी अक्सर में असां हिकु नौजवान कोई कारोबार स्टार्ट करे सघे। सर असल में ॾिसो न, असां वटि हिकिड़ी सिंधीअ में कहावत आहे, चवणी आहे त उत्तम खेती, वधंदड़ वापार, नीच नौकरी, पिनण बेकार। ही वॾनि जी हिकिड़ी चवणी आहे जेका इंतिहाई काराइती आहे। मसलन उत्तम खेती जो मतिलबु त अंबिया जो जे लाइ तव्हांखे ख़बर पवंदी, रसूल ख़ुदा तिजारत कंदा हुआ। मसलन इमाम जाफ़र ज़ादिक ॿनी ॿारहें बीठा हूंदा हुआ। या मसलन आइमा जे ज़माने में, ख़लीफ़नि जे ज़माने में इहे सभु मिलनि। ठीकु, असां नौकरीअ पासे छो था वञूं? इन करे था वञूं त असां सम्झूं था त इहो सवलो कमु आहे। सही। असां वञूं था, असांखे नौकरी कयूं था, असांखे पघार मिले थी, उन खां बाद वरी पेंशन बि मिले थी। नतीजे में ज़िंदगीअ खे सवलो कंफर्ट ज़ोन महसूसु कयूं था हितां। सही। कंफर्ट ज़ोन में जे चकर में जॾहिं नौकरियूं हुयूं तॾहिं ठीकु हो, जॾहिं हाणे नौकरियूं न आहिनि त छा करणु घुरिजे। मां हिकिड़ो फार्मूलो ठाहियो आहे पंहिंजे लाइ, उहो इहो आहे त बाबा प्रोफेशनल डिग्री कोई करे सघे थो त पढ़णु घुरिजे। प्रोफेशनली डॉक्टर, इंजीनियर, IT रिलेटेड, या मसलन जेको प्रोफेशनल डिग्री आहिनि फाइनेंस में वञे। पर अगरि प्रोफेशनल डिग्री नथो करे सघे त पोइ बि तालीम ज़रूरी आहे। कारोबार जो इहो मतिलबु न आहे त माण्हू पढ़े न। सही पढ़े, पर अगरि नौकरीअ जो न आहे। छो त ॾिसो, असां अगरि ॾिसूं त हमेशह ईअं थींदो आहे, प्राइमरीअ में तव्हां वटि मसलन 1 लख ॿार दाख़िल थियनि था, त सेकेंडरीअ में उहो 1 लख कोन पुॼंदो। वरी सेकेंडरी खां पोइ कॉलेज में अञा घटि बा, यूनिवर्सिटी में अञा घटि बा, PhD में अञा घटि बा, वरी नौकरियुनि ते अञा घटि पुॼंदा। मतिलबु त जेके बाक़ी रहिजी आहे उहे छा कनि?
या त ज़ाया थियनि या उन्हनि जे लाइ को मुतबादिल हुजे। सही उन्हनि जे लाइ मुतबादिल इहो आहे त उहे माण्हू जेके नथा पढ़ी सघनि कंहिं बि सबब जे करे, माली मुश्किलात जे करे, मोटिवेशन न हुजण जे करे, कोई उन्हनि खे मेंटोर न आहे जेको गाइड करे, त उहे छा कनि, उहे नंढा नंढा कारोबार कनि ताकी पंहिंजो जेको आहे उहो रोज़गार करे सघनि। उन जे लाइ ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो इहो आहे त नंढा कर्ज़ वठी ऐं नंढा कारोबार शुरू कयो। मिसाल तौरु नंढनि कारोबारनि में अॼुकल्ह त ॾाढो आसान आहे, त मिसाल तौरु हिकिड़ो कंप्यूटर वठो, कंपोज़िंग शुरू कयो ऐं तव्हां पंहिंजे रोज़गार कमायो। सही तव्हां नंढो जेको आहे उहो कोई जेको आहे कारोबार करे सघो था। मसलन मां अहिड़ा दोस्त सुञाणा थो जिन कर्ज़ हसना वरितो, के इस्त्रीअ जो दुकानु खोलियो, उहो पंहिंजो रोज़गार करे थो। कंहिं छा कयो, गाॾा हिकिड़ा वरिता जंहिंमें सब्जी विकिणे थो। कंहिं छा कयो, नंढड़ी हिकिड़ी केबिन खोली जंहिंमें उहो कमु करे थो। कंहिं छा कयो त मिसाल तौरु जेको आहे उहो कंप्यूटर में जेके मुख़्तलिफ़ शयूं थियनि थियूं, इहे मोबाइल रिपेयर वग़ैरह जा, उहे कमु कनि था। ही इनफ़रादी तौरु करे सघे थो माण्हू। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे लोन वठी। ॿियो इहो आहे त माण्हू हुनुर सिखे। सही अॼुकल्ह स्किल डेवलपमेंट जा कई सेंटर हलनि था जंहिंमें हुनुर सेखारनि था। मिसाल मोबाइल रिपेयरिंग जो हुनुर सेखारनि था। मोबाइल रिपेयरिंग सिखो, मोबाइल वञी ठाहे शॉप ते तव्हां पंहिंजो कमु शुरू कयो। मसलन इलेक्ट्रीशियन जो हुनुर सेखारनि था। मिसाल तौरु तव्हांखे जेको आहे उहो मैकेनिक जो हुनुर सेखारनि था। मिसाल मोटर बाइक जे मैकेनिक जो हुनुर सेखारनि था। नंढा 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 हुनुर आहिनि। इहो माण्हू हुनुर सिखे, यानी नंढा लोन वठी पंहिंजो कारोबार बि करे सघिजे थो, हुनुर सिखी उन सां पंहिंजो रोज़ी बि कमाए सघिजे थो। जेको अॻिते नथो पढ़ी सघे त उहो बि पंहिंजनि पंहिंजे घर, पंहिंजे ख़ानदान जे रोज़ीअ जो इंतज़ाम करे सघे थो। ऐं मां गवाह आहियां उन्हनि जवाननि जो जेके इहे ॿई कम कया अथनि ऐं कामयाबु विया आहिनि। सही सही माशाल्लाह सर, तव्हांजो ॾाढो तजुर्बो रहियो आहे। अच्छा, हिकिड़ी फील्ड तव्हांजी पब्लिक स्पीकिंग बि आहे। जी त पब्लिक स्पीकिंग में काफ़ी नौजवान इंट्रस्टेड आहिनि, ख़ासि करे सोशल मीडिया जे दौर में काफ़ी चवनि था असां चऊं ॻाल्हायूं। त उन जे लाइ कुझु बुनियादी जेके तव्हां अपनायूं आहिनि शयूं, तव्हांजी पब्लिक स्पीकिंग ॾाढी कमाल जी आहे। मां पर्सनली हुन मूं खोड़ सारी शयूं सिखियूं आहिनि। मां चवंदुमि नाज़रीन सां बि असां ॻाल्हाए अची त बुनियादी तरह त चवंदा आहिनि देयर इज़ नो शॉर्टकट टू एक्सपीरियंस। सीएस ते हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको मुतबादिल न आहे। सही शयूं एक्सपीरियंस सां बहितर थींदियूं आहिनि, माण्हू बहितर थींदो आहे उन सां। मां बिल्कुलु नंढड़ो हुअमि त मूंखे वाले साहब मरहूम रुबायूं सेखारींदो हो या शेर सेखारींदो हो ऐं मां उहे पढ़ंदो हुअसि। हितां मुंहिंजी हेज़िटेशन ख़तमु थी। त मसला आहिनि ॿ पब्लिक स्पीकिंग में। हिकिड़ो आहे हेज़िटेशन जो ख़ात्मो, यानी कॉन्फिडेंस जो अचणु। ॿियो आहे मवाद ऐं मैटर जो अचणु। सही पहिरियों हेज़िटेशन ख़तमु थियणु घुरिजे, जंहिंजे लाइ नंढे नंढे प्रोग्रामनि में माण्हू ॻाल्हाइणु शुरू करे। उतां पहिरीं तकरीर में, पहिरीं गुफ़्तगू में माण्हू कमाल हासिल कोन थो करे। इहो आस्ते आस्ते आस्ते। पोइ आहे मवाद। मवाद जेतिरी तयारी कंदो, जेतिरी स्टडी कंदो, जेतिरो पढ़ंदो, जेतिरो कंक्लूड कंदो शयूं, ओतिरो ई करे वेंदो। उन करे ॿिनि शयुनि ते ज़ोर ॾियणो आहे। कॉन्फिडेंस, हेज़िटेशन जो ख़ात्मो, मजमे खे क़ाबू करणु, मजमे खे कंट्रोल करणु, मजमे जी नफ़्सियात सम्झणु, उन्हनि सां उन मुताबिक़ ॻाल्हाइणु, नंबर 1। नंबर ॿियो, उहो मवाद जेको रिलेटेड आहे उनजी तयारी करणु। इहे ॿ शयूं कयो त को का वजह न आहे कि तव्हां स्पीच नथा ॾेई सघो। सही। अच्छा सर, तव्हांजी ज़िंदगी जो कोई यादगार वाक़ियो? जी, मुंहिंजी ज़िंदगीअ जो यादगार वाक़ियो इहो आहे त मां कुझु अहिड़ियुनि शख़्सियतुनि सां मुलाक़ात कई आहे जेके मुंहिंजे वहमो गुमान में बि न हो, न कोई मां सम्झां पियो थो करे सघां थो। उन्हनि शख़्सियतुनि मंझां वॾे में वॾी शख़्सियत आहे ईरान जो इनकलाबी रहबर आयतुल्ला इमाम ख़ुमैनी, जंहिंसां मुंहिंजी मुलाक़ात आहे। ऐं उन मुलाक़ात मूंखे न फ़क़ति इहो त मुंहिंजे एतमाद में, मुंहिंजे उन में कॉन्फिडेंस में इज़ाफ़ो कयो, लेकिन मूंखे इहा बि ख़बर पई त मसलन एॾा वॾा लीडर, लेकिन उते जॾहिं ॾिठोसीं त नंढड़े हिकिड़े कमरे मां निकिरी अचे थो ऐं नंढे हिकिड़े बोसीदा घर में रहंदड़, जेको सॼे दुनिया जे ताक़तुनि सां मुक़ाबिलो थो करे अला जे उन तहत। ऐं उनजी मां जॾहिं मां पोज़ीशन ॾिठी त उन मुंहिंजा जे चइबो आहे न तंबक रोशन करे छॾिया, त ईअं बि दुनिया में अहिड़ा बि रही। उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं मां यूनिवर्सिटीअ में पढ़ंदो हुउसि। उन ई दौरान मूंखे हिकिड़ी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस में मौक़ो मिलियो वञण जो तेहरान में, जॾहिं मां यूनिवर्सिटी जो शागिर्द हुउसि, यूनिवर्सिटी तरफ़ां वियो हुउसि। इंटरनेशनल कॉन्फ्रेंस हुई स्टूडेंट्स जो किरदारु छा आहे इन में, दीनी जेको आहे या जेके शागिर्दनि जे कमनि कारनि में।
लिहाज़ा उहो इहो अहिड़ा हिकिड़ा वाक़िआ आहिनि हिकिड़े ई ज़माने में इहे ॿई वाक़िआ थिया। उन कॉन्फ्रेंस में शिरकत जिते 34 मुल्क जा शागिर्द आया जंहिंमें मां बि शरीक हुयुसि ऐं उते असां पंहिंजो पेश कयोसीं माफ़ी ज़मीर ऐं पंहिंजा जेके आइडियाज़ ऐं पंहिंजा तजुर्बात ऐं गॾोगॾु आयतुल्लाह इमाम खोमेनी सां मुलाक़ात इहो मुंहिंजी ज़िंदगी जो न विसरंदड़ वाक़िओ हो। सही सही माशाल्लाह तमामु बहितर। अच्छा सर तव्हां हिन वक़्तु स्किल डेवलपमेंट जो इदारो बि लीड कयो पिया उन जो छा कमु आहे कीअं उहो मुआशिरे में असांजे खे कंट्रीब्यूट करे थो? जी असांजो हिकिड़ो इदारो आहे पाकिस्तान मशीन टूल फैक्ट्री कराची में उन जो हिकिड़ो ज़ैली इदारो आहे स्किल डेवलपमेंट इंस्टीट्यूट जंहिंजे नाले में ई ज़ाहिर आहे त उहो स्किल डेवलप करे थो। असां वटि उते हिन वक़्तु 500 ॿार ट्रेनिंग हासिल कनि था ऐं मुख़्तलिफ़ ट्रेनिंग सां ज़रिए असां हुनजी स्किल खे उजागर कयूं था निखार पैदा कयूं था। इन में असांजा कुझु शोबा आहिनि IT रिलेटेड मिसाल तौरु असां डिजिटल मार्केटिंग में ॿारनि खे आंदो आहे त जाके ॿार पाण अर्निंग करणु सिखनि त डिजिटल मार्केटिंग ज़रिए कीअं कमाइबो आहे। अहिड़े तरीक़े सां ग्राफिक डिज़ाइनिंग असां सेखारियूं था ताकी ॿार पंहिंजी ग्राफिक डिज़ाइनिंग जे ज़रिए अर्निंग जो हिकिड़ो कनि। अहिड़े तरीक़े सां आर्टिफिशियल इंटेलिजेंस में ॿारनि खे ट्रेनिंग ॾियूं था ताकि हिन जदीद ज़माने में ॿार इन मैदान में बि कम्पीट करे सघनि। अहिड़े तरीक़े सां असां ऑफिस मैनेजमेंट स्किल्स सेखारियूं हीअ सभु IT रिलेटेड कोर्स तव्हांखे ॿुधायां थो मां ऑफिस मैनेजमेंट स्किल्स सेखारियूं था ताकी ॿार जेको आहे उहो ऑफिस में किथे हुनखे जॾहिं जॉब करणी थी पए या पंहिंजी ऑफिस ठाहे त हुनखे मैनेज कीअं करे IT रिलेटेड कमनि में। अहिड़े तरीक़े सां कुझु असां टेक्निकल शोबनि में ॿार खे ट्रेन कयूं था छो त असां वटि कराचीअ में ऐं बाक़ी ॿियनि जॻहियुनि ते इंडस्ट्रीज़ जाम आहिनि। लिहाज़ा उन इंडस्ट्रीज़ में जहिड़े क़िस्म जी ज़रूरत आहे शयुनि जी मसलन असां मशीनिस्ट ठाहियूं था त कन्वेंशनल मशीन हलाइण जी सिखिया ॾियूं था ताकी हितां ट्रेनिंग वठी कंहिं जॻह ते वञी मशीन हलाइण जी जॉब करे सघे। असां उन्हनि खे जेको आहे कंप्यूटराइज़ मशीनूं हलाइण कंप्यूटराइज़ मशीनुनि जी मेंटेनेंस करणु सेखारियूं था। इलेक्ट्रीशियन सेखारियूं था असां त बाबा इंडस्ट्री जी इलेक्ट्रीशियन अलॻि कमु आहे डोमेस्टिक इलेक्ट्रीशियन अलॻि कमु आहे हीअ वई सेखारियूं था ऐं गॾोगॾु सोलर जो बि कमु सेखारियूं था ताकी वञी उहो सोलर जो कमु अगरि करणु चाहिनि छो त अॼुकल्ह सोलर तरफ़ दुनिया वञे थी पई सोलराइज़ेशन थिए थी पई त उहो इहो टेक्निकल शयूं सेखारियूं था। उन खां अलावा असां लैंग्वेजिस तरफ़ बि ध्यानु ॾियूं था ॿारनि खे इंग्लिश सेखारियूं था इब्तिदा हितां इंग्लिश लैंग्वेज सां कई थी सघे थो अॻिते हली कुझु ॿियनि मुल्कनि जूं लैंग्वेजिस असां ॿारनि खे सेखारणु शुरू कयूं ताकी अगरि कंहिंखे ॿिए हंधि किथे वञिणो पवे थो त उनखे उन ते जेको आहे कमांड हुजे। ऐं हुन सां गॾोगॾु कुझु फीमेल रिलेटेड कोर्सिस बि आहिनि छो त असांजे मुआशिरे जो 51-52% ख़वातीन आहिनि। लिहाज़ा असां ख़वातीन रिलेटेड जॉब्स बि असां जेको आहे स्किल डेवलपमेंट ज़रिए असां ट्रेनिंग ॾियूं था मसलन जीअं ब्यूटी थेरापी ताकी छोकिरी अगरि काई पंहिंजो पार्लर खोले रोज़गार करणु चाहे थी त करे सघे। स्टिचिंग ड्रेस मेकिंग ताकी छोकिरी हितां सिखिया वठी वञी पंहिंजो को कमु एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन या ॿिया इदारा आहिनि जेके गारमेंट जा उते बि नौकिरी मिली सघे थी लेकिन घर वेठे बि सिलाई जो कमु करे सघनि था। अहिड़े तरीक़े सां असां जेको आहे उहो मसलन कुकिंग बेकिंग जो सेखारियूं था त अॼुकल्ह घर वेठे केक ठाहे पेस्ट्री ठाहे छोकिरियूं जेको आहे उहो ऑर्डर ते ॾियनि थियूं ऐं कमाइनि थियूं इहे सभु असां स्किल सेखारियूं था। कोई 11 ट्रेड हींअर असां वटि हलनि था पिया जिन में कयूं था मां 2 सालनि खां वठी कयां थो पियो कमु अल्हम्दुलिल्लाह इस्टेब्लिश थी वियो आहे इदारो। इन में खोड़ फंडेड इदारा आहिनि ऐं मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त रिटायरमेंट खां पोइ इन ई तरह जेको कमु पाण बि शुरू कयां पसमानदा इलाइक़नि में ताकी उते जे ॿारनि जे लाइ इन क़िस्म जी रहनुमाई पहुचाए सघे ताकी ॿार स्किल सिखनि ऐं पंहिंजो रोज़गार कमाए सघनि। अच्छा सर इन जी क्राइटेरिया छा आहे आम माण्हू अगरि इहे शयूं तव्हां वटि अचणु चाहे त किथे आहे कीअं हुनजो प्रोसेस जी आहे? हीउ जेको इदारो आहे इहो त ज़ाहिर आहे उहो जिते मां कमु कयां थो लेकिन इहो को अकेलो इदारो न आहे पाकिस्तान भर में केतिरा ई ॿिया अहिड़ा इदारा आहिनि जिते स्किल डेवलपमेंट थिए थी। असांजो इदारो त लांढी में आहे लांढीअ में हिकिड़ो इलाइक़ो आहे कैटल कॉलोनी भैंस कॉलोनी उन भैंस कॉलोनी में पाकिस्तान मशीन टूल फैक्ट्री गवर्नमेंट जो इदारो आहे फेडरल गवर्नमेंट जो इदारो ऐं आम माण्हू बि उते अची सघे। थो। असांजे इदारे में त असां वटि हींअर जेके बि 500 ॿार पढ़नि था सभु आउटसाइडर आहिनि जेके मुख़्तलिफ़ जॻहियुनि तो अचनि था। मेट्रिक बुनियादी शर्त आहे। असां वटि 2 क़िस्मनि जा कोर्सिस आहिनि हिकिड़ा उहे आहिनि जेके फीस जे ज़रिए असां पढ़ायूं था हिकिड़ा उहे आहिनि जेके फंडेड कोर्सिस जे ज़रिए कयूं था यानी कुझु गवर्नमेंट जा इदारा असांखे फंडिंग कनि था उहे ॿारनि खे न सिर्फ़ु फीस कोन था वठनि अञा बि उन्हनि खे वज़ीफ़ो ॾियनि था कुझु
मसलन तौर कराची जेको ॿार आहे उनखे 2,500 मां ॾियनि था, जेको कराचीअ खां ॿाहिरि जो ॿार आहे उनखे डिसलोकेशन अलाउंस मिले 5,500 वज़ीफ़ो मिले थो, फीस बि कोन्हे, ऐं उन खां अलावा 6 महीननि खां बाद उनखे सर्टिफिकेट बि मिले थो, ऐं 6 महीननि में एतिरो सिखी था वञनि। हिकिड़ो इहो आहे, हिकिड़ो उहो आहे जेको असां फीस वठी, जेको उहा क्राइटेरिया पूरी नथो करे, जेको उहा क्राइटेरिया पूरी करे थो उन में मैट्रिक शर्त आहे, सिंध जो शनाख्ती कार्ड डोमिसाइल हुजणु शर्त आहे, उमिरि 18 साल खां घटि न हुजे ऐं 35 साल खां मथे न हुजे, उहो उन वज़ीफ़े वारे कोर्स में अची सघे थो। ऐं जेको उन में नथो क्वालिफाई करे उनखे असां फीस जे मामूली फीस जे बदिले में असां उनखे ट्रेनिंग ॾींदा आहियूं, ऐं हिननि 11 ट्रेड में थी सघे थो अॻिते हली कुझु नवां ट्रेड बि असां इंट्रोड्यूस कयूं, जेके दुनिया में असां जीअं जीअं अॻिते ॻाल्हि हलंदी वेंदी, ज़रूरतूं वधंदी वेंदियूं मुआशिरे जूं, असां इहे नवां ट्रेड इंट्रोड्यूस कराईंदा वेंदासीं इंशाअल्लाह। माशाल्लाह सर, तमामु बहितर। सर असांजे ॿुधंदड़नि खे आख़िर में पैगाम। जी, मां अर्ज़ु इहो कंदुसि त 2 या 3 ॻाल्हियूं। हिकु ॻाल्हि इहा आहे त ज़िंदगी भले जियो पर पाण सां गॾु ॿियनि लाइ बि जियो, नंबर 1 ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त हमेशह कुझु न कुझु तरक़ीअ वारे पासे कयो, इम्प्रूव कयो पंहिंजी लाइफ खे, पंहिंजे बच्चनि जे लाइफ खे, पंहिंजे सर्किल जे लाइफ खे। इम्प्रूवमेंट खां बग़ैर जुमूद मौत आहे, जुमूद बीहंदड़ पाणी बि बदबूदार थी वेंदो आहे, लिहाज़ा तहरुक हुजणु घुरिजे, तहरुक बि अॻिए पासे हुजे, डिस्प्लेसमेंट ज़रूरी आहे, एक्टिविटी ख़ाली न खपे बल्कि एक्टिविटी सां गॾु डिस्प्लेसमेंट बि हुजे। 2 ॻाल्हियूं। ऐं 3 आख़िरी ॻाल्हि त पंहिंजे पाण खे जेको आहे उहो आज़ाद इन तरह सां न सम्झो त कोई बि तव्हांजो निगरान न आहे, कोई बि तव्हां किथे बि पाबंद न आहियो, ज़िम्मेदार आहियो। रसूल ख़ुदा जी जो जेको आहे उहो ॾाढो भलो हिकिड़ो मूंखे नज़र ईंदो आहे, रसूल ख़ुदा जो फरमान, जंहिंमें साईं जन फरमाइनि था त मन असबह वलम यहतम बिल उमूरिल मुस्लिमीन फलैस बिमुस्लिम। साईं जन फरमाइनि था त जंहिं रोज़ाना सुबुह कई पर उहो मुसलमाननि दुनिया जे मामलात जे लाइ कंहिं क़िस्म जो एहतमाम न कयईं, ॾाढो ॾुखियो आहे त उहो मुसलमाननि जी कैटेगरीअ में रहे। उन जे करे रोज़ाना जे बुनियाद ते असांखे बहरहाल मुआशिरे जे भलाई जे लाइ, मुआशिरे जे इस्लाह जे लाइ, मुआशिरे जे तरक़ीअ जे लाइ जदोजहद करणु घुरिजे, पंहिंजो हिसो मिलाइणु घुरिजे, कंट्रीब्यूट करणु घुरिजे, तॾहिं तव्हांजी वर्थ आहे। बाक़ी पंहिंजे लाइ त हर को जिए थो, मुआशिरे जी भलाई जे लाइ जियो ताकि मुआशिरो तव्हांखे थिए। आख़िरी ॻाल्हि, तालीम अॼुकल्ह ज़रूरी आहे, बच्चनि खे पढ़ायो, पाण पढ़ो जदीद दुनिया जे तक़ाज़ानि मुताबिक़, लेकिन तालीम सां गॾु हुनुर इंतिहाई ज़रूरी आहे, स्किल खां सवाइ तालीम बि बेकार आहे। ऐं 5 ॻाल्हि इहा त कारोबार तरफ़ बच्चनि खे आणियूं, पंहिंजे तालीम सां गॾोगॾु कारोबार कनि या सिर्फ़ु कारोबार कनि, लेकिन इन तरफ़ आणियूं मुआशिरे में हींअर भलनि ऐं नेक कारोबारी माण्हुनि जो खोट आहे, इहा खोट बि असांखे पूरी करणी आहे। वॾी महिरबानी, तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां सिंधी थाट्स जो, साईं सलाउद्दीन साहब जो, ऐं जेके 2-3 टुटी फुटियूं ॻाल्हियूं तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयमि, उम्मीदवार आहियां त थी सघे तिरनि वागे 2-3 दाणा नौजवाननि जे कमु अचनि इंशाअल्लाह। सर तव्हांजी वॾी महिरबानी। तमामु थोरो वक़्तु हुयो असांखे, वक़्त जी केर जी, सर जन खे काॾे वञिणो हुयो, साईं जन जा वॾा अहसान असांखे टाइम ॾिनो। उमेदु आहे त अॼु जे प्रोग्राम मां खोड़ सारी नई शयूं तव्हां बि सिखी वञो, मूं बि सिखी वरितियूं आहिनि। वरी मिलंदासीं कि नए मेरान जे मोती सां, तेसिताईं गॾु ॾिसंदी सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।